ओम शांति। अज मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मानंद द्वारा चवता मीठे मीठे बच्चे बाबा सभिन का पहिरियों चईंदा आहिनि पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो। मां आत्मा परम पिता परमात्मा जी संतान। परम आत्मा हाणे फूलन जो बगीचो ठाहिणा आहे। हाणे दुनिया में छा आहे, कांटनि जो जंगल। सभु मनुष्य आत्मा हिक ॿिए खे सभु मनुष्य आत्मा हिक ॿिए खे दुख थी ॾियनि न, त हिन करे इहो आहे कांटनि जो जंगल। जीअं कांटो चुभंदो आहे, ईअं ई अॼुकल्ह मनुष्य आत्मा बि अहिड़ा अहिड़ा शब्द ॻाल्हाईंदी आहे कि माण्हुनि खे चुभंदो आहे। त हे परमात्मा चवनि था कि इहो कांटनि जो जंगल थी वियो आहे। मां हाणे हिननि खे फूलनि जो बगीचो ठाहिणो आहे। फूल हमेशह हिक ॿिए फूलनि खे ॾिसी करे ख़ुशी थींदी आहे न। फूलनि में सुंदरता हूंदी आहे ऐं खुशबू बि केॾी सुठी हूंदी आहे। ईअं ई मनुष्य आत्मा खे बि फूल मुआफ़िक ठाहिणा आहियूं ताकि हुनजा स्वभाव संस्कार सुठा थी वञनि ऐं हिक ॿिए खे खुशबू ॾींदा रहनि। कंहिंजी सुठे वीचारनि जी, सुठे ॿोलनि जी, सुठे संस्कार स्वभाव जी, जंहिंसां इहा दुनिया सुखदाई थी वञे। बाबा चए थो तव्हां हाणे माली ठहिया आहियो। मालिन जो कर्तव्य हूंदो आहे बगीचो लॻाए करे तैयार करणु। मां आहियां बागवान। मां बागवान तां मालिन खे डायरेक्शन थो ॾियां कि कीअं कीअं पंहिंजे खे बि फूल मुआफ़िक ठाहियो ऐं विश्व जी सर्व आत्माउनि खे बि फूल ठाहियो। बाबा त ज्ञान ॾिनई, हाणे पाण मालिन जो कर्तव्य आहे पाण खे ख़ुदि खे ईअं ठाहिणो आहे। हिन दुनिया खे फूलनि जो बगीचो ठाहिणो आहे, ख़ुदि बि ठाहिणो आहे ऐं ॿियनि खे बि ठाहिणो आहे। बाबा अची करे डायरेक्शन ॾींदो आहे। बाबा चए थो ॾिसो शंकराचार्य आदि आहिनि, उन्हनि सन्यासी धर्म स्थापन कयो, घर बार खे छॾायो। लेकिन मां हिते चवां थो घर गृहस्थ में रही करे तव्हां फूल मुआफ़िक रहो। हाणे तव्हांखे कमल पुष्प समान रहणो अथव, अर्थात कमल बि कीचन में रहंदे हुए न्यारो हूंदो आहे। सतयुग में तव्हां पोइ गुलाब जा फूल मुआफ़िक थी वेंदव। बाबा पाण खे अची करे मत थो ॾे न, श्रेष्ठ मत। शास्त्रनि में त कल्प जी आयु लाखों वर्ष लिखी छॾी अथनि, त मनुष्य त केतिरो मुंझी वियो आहे न। सोचदो आहे कि अञा अगरि ॿियो बि दुख लिखल आहे दुनिया में त असां कीअं रहंदासीं। हाणे बाबा अची करे पाण खे ॿुधाए थो कि मनुष्य सृष्टि त अञा 5000 साल जी ई हूंदी आहे। हाणे इहे परिवर्तन थियण वारी आहे। ही सृष्टि 5000 साल हलंदी आहे। जीअं हिकु मनुष्य आत्मा पहिरियों बचपन हूंदो अथसि, पोइ युवा, पोइ धीरे धीरे ॿी स्टेज ईंदी अथसि, पोइ बुढ़ापे ताईं हलंदो आहे न। ईअं ई सृष्टि जी बि आयु हूंदी आहे। 5000 साल में इहा बूढ़ी थी वेंदी आहे, पोइ हुनखे वापसि खां ठाहिणो पवंदो आहे। परमात्मा अची करे हिन कलयुगी दुनिया खे परिवर्तन थो करे। सृष्टि जो रचयिता न आहे, सृष्टि जो परिवर्तन कंदो आहे। सृष्टि त हिते ई हूंदी सत्युग, लेकिन इहे ई दुनिया खे परिवर्तन करणु आयो आहे। मनुष्य त एतिरा जन्म न वठंदो आहे। शास्त्रनि में त लिखी छॾियो अथनि मनुष्य आत्मा 84 लख जन्म वठी करे पोइ हुनखे मनुष्य जहिड़ो तन मिलंदो। लेकिन बाबा चए थो इहे ॻाल्हियूं सचियूं न आहिनि। मनुष्य त जो ॿुधंदो आहे उहो सत कंदो रहंदो आहे न। शास्त्रनि में सभु भक्ति मार्ग जी ॻाल्हियूं आहिनि। कलकत्ते में देवियुनि जी ॾाढी शोभान आहे न, सुंदर मूर्तियूं ठाहींदा आहिनि, सजाईंदा आहिनि, पोइ हुनखे डुबोए छॾंदा आहिनि। त बाबा चवनि था इहे त गुड्डे गुड़िया जीअं खेल थी वियो न। भई जीअं ॿार गुड्डे गुड़िया सां खेलंदा आहिनि, उहे ई पाण वॾा मूर्तियुनि सां खेॾूं था। मूर्ति खे वठी था खणी था अचूं, ॿाहिरां वठी था अचूं, हुनखे सजायूं था, रोज़ भोग आदि लॻायूं था, हुन सां जीअं खेॾणु थी वियो।
वो समय अची वेंदो त हुन मूर्ति खे डुबोयो था। त बाबा चए थो वो नंढा ॿार जीअं खेॾंदा आहिनि पंहिंजे खिलौननि सां, ईअं वॾा बि मूर्तियुनि सां खेॾनि था। त बेबीज़ आहियो न हाणे, बिल्कुलु बि सम्झ कोन अथव। जेके गुड़ियनि सां गुड़ियनि सां खेलंदा आहिनि नंढा ॿार, उन्हनि जी बायोग्राफी जे बारे में थोरी ॼाणंदा आहिनि। ईअं ई पाण बि देवी देवताउनि जी मूर्तियुनि सां खेॾूं था। हाणे बाबा पाण खे यथार्थ सम्झ ॾियणु आयो आहे कि तव्हां कंहिंखे बि पूजो, कंहिंखे बि यादि करो, लेकिन हुन जे बारे में ॼाणो त सही, इहे केरु आहिनि, असांजो हिन सां संबंध छा आहे, असां हिननि खे छो था यादि करूं। तव्हां ॼाणंदा आहियो हाणे नर्क आहे न, हिन करे हिते अथाह दुख आहे, कल्ह हिते अथाह सुख हूंदो। हाणे बि कोई मरे त चवंदा आहिनि फलानो स्वर्ग पधारो, त ज़रूरु कोई समय हिते स्वर्ग हुयो, हाणे न आहे। नर्क खां पोइ स्वर्ग ईंदो। हिन ॻाल्हियुनि खे हाणे पाण ॿारनि सम्झो आहे न। मनुष्य त रिंचक मात्र बि न ॼाणंदा आहिनि, त नयो कोई बि अचे त उनखे सम्झाइणो आहे। कोई बि नयो अगरि ज्ञान ॿुधणु चाहे, सम्झणु चाहे, त हुनखे पहिरियों ॿुधायो कि पंहिंजा ॿ बाप आहिनि, शरीर जो अलॻि, आत्मा जो अलॻि। आत्मा जो बाप परमात्मा आहे ऐं परमात्मा परमधाम में रहण वारो आहे। असां हिन सृष्टि ते पहिरियों सुख जे समय आयासीं, हाणे असांखे दुख थियो आहे। ॾिसो, असां सुख ॾिठा आहिनि तॾहिं त पाण सुख जी कामना कंदा आहियूं। सन्यासियुनि सुख ॾिठो ई न आहे त उहो मोक्ष जी कामना कंदा आहिनि कि असांखे मुक्ति खपे, मोक्ष खपे। ऐं पाण सतयुग जो सुख ॾिठा आहिनि, लक्ष्मी नारायण जे राज्य में पाण रहिया आहियूं, तॾहिं त पाणनि खे हुननि जी यादि ईंदी आहे। त बाबा हाणे तमो प्रधान आत्माउनि खे सतो प्रधान ठाहिणु आयो आहे। बाबा चए थो तव्हां ॼाणंदा आहियो न, भक्ति अर्थात रात में मनुष्य ठोकरियूं खाईंदो आहे न, त भक्ति में बि पाण केॾियूं ठोकरियूं खाधियूं, कॾहिं हिन तीर्थनि ते, कॾहिं हिन कुर ते, कॾहिं हीअ पूजा, कॾहिं उहा पूजा, कॾहिं इहो व्रत, कॾहिं इहो जप तप कंदा हुयासीं। इहो थियो बुद्धि जो भटकणु। बुद्धि भटकी वई आहे न। भॻवानु निराकार, मुंहिंजो आत्मा जो पीउ, ऐं मां भॻवान खे काथे काथे ढूंढियो, पंहिंजी बुद्धि खे शरीर द्वारा मां काथे काथे भटकियमि न। हाणे बाबा खे चए थो कि हाणे भटकणु बंदि करो, हाणे मूंखे निराकार रूप में यादि करो त तव्हांजे जन जन्मांतर जे पाप भस्म थी वेंदा। ब्रह्मा जो ॾींहुं, ब्रह्मा जी राति छो चइबी आहे? छो जी शिव बाबा ब्रह्मा जी तन में ईंदो आहे न। जॾहिं ब्रह्मा जी अंधियारी राति ख़तमु थियण वारी हूंदी आहे, ॾींहुं शुरू थियण वारो हूंदो आहे, तॾहिं परमात्मा हुनजे शरीर में अची करे ॾींहं जी स्थापना कंदो आहे। हिन दुनिया में बि 2 युग ताईं ॾींहुं हुयो, 2 युग ताईं राति आहे। द्वापर युग खां हिन दुनिया में अंधियारो शुरू थियो आहे। पहिरियों अंधियारो शुरू थियो कि पाण ख़ुदि खे भुलिजियासीं, भॻवान जे यथार्थ नाम रूप खे भुलिजियासीं, पोइ पंहिंजे धर्म खे बि भुलिजी वियासीं, पंहिंजा रीति रस्म मर्यादायूं। मनुष्य आत्मा पंहिंजे धर्म खे भुलिजी विया। भारतवासी पंहिंजे धर्म खे भुलिजिया आहिनि न। बाक़ी सारा देश जेका बि धर्म वारा आहिनि उहे पंहिंजे धर्म खे ॼाणंदा आहिनि। ॾिसो, अॼु जेका बि क्रिश्चन धर्म वारा आहिनि, हल वो काथे बि रहनि था, लेकिन ख़ुदि खे क्रिश्चन धर्म वारा सम्झंदा त आहिनि। हीअ थोरी कोई अमेरिका में रहे त असां चए असांजो अमेरिकन धर्म आहे। त पाण हिंदुस्तान भारत में रहंदा आहियूं त पाण पंहिंजो धर्म हिंदू छो चईंदा आहियूं? हिंदुस्तान त रहण जी जॻह आहे न, असल में हिन जो नाम भारत आहे। हिंदुस्तान बि माण्हुनि रखियो आहे, लेकिन असल में हिन जो नाम भारत आहे। चलो तव्हां हिंदुस्तान बि चओ था त हिंदुस्तान त रहण जी जॻह आहे न। हिंदुस्तान में रहण वारा हिंदू धर्म थोरी थियो। हाणे क्रिश्चन धर्म वारा अमेरिका में रहंदा या काथे बि रहनि त चईंदा न असांजो धर्म क्रिश्चन आहे, असां अमेरिका में रहंदा आहियूं या यूरोप में रहंदा आहियूं या चाइना में रहंदा आहिनि, लेकिन धर्म त उन्हनि जो ख़ुदि जो अथनि न। त ईअं ई पाण बि
अंधियारो अर्थात खुद खे भुलजण, बाप खे भुलजण, पंहिंजे धर्म खे भुलजण, सृष्टि जो राज चक्कर जो ज्ञान भुलजण। इन रीति मनुष्य आत्मा अंधियारे में अची वई आहे। त ठोकरियूं थी खाए न। कोई पंहिंजे खुद खे भुलिजी वेंदो, माउ बाप खे भुलिजी वेंदो त छा थींदो हुनजो? सड़कनि ते ठोकरियूं खाईंदो रहंदो, भटकंदो रहंदो। पोइ बाबा चए थो इन करे हाणे मां तव्हांखे सोजरो अर्थात ज्ञान ॾियणु आहे। हिन ज्ञान सां सो पंहिंजे जीवन में सोजरो थी वेंदो आहे, दुनिया में सोजरो थी वेंदो आहे। मनुष्य आत्मा सां ई त दुनिया आहे न। मनुष्य आत्मा अंधियारे में आहे त दुनिया बि उअं ई थी हले, मनुष्य आत्मा सोजरे में आहे त दुनिया बि उअं ई थी हले। ऐं हुन में बि ख़ासि ब्रह्मा जी राति, ब्रह्मा जो ॾींहुं छो चयो अथनि? छो जे ब्रह्मा ई निमित्त ठहियो न दुनिया खे सोजरे में लाइण लाइ। ब्रह्मा ई त निमित्त ठहियो। ऐं ब्रह्मा ई जॾहिं अज्ञानता में अची वियो, अंधियारे में अची वियो, त हुन सां गॾु हुनजी पूरी राजधानी बि अंधियारे में अची। त हिन करे चईंदा आहिनि ब्रह्मा जो ॾींहुं, ब्रह्मा जो राति। हाणे परमात्मा ब्रह्मा जे शरीर में अची करे पाण खे ज्ञान ॾेई पंहिंजे जीवन में सोजरो थो करे। पाण सभिनि खे सतो प्रधान अक्कल थो ॾे। पाण बेअक्कल थिया आहियूं न, कंहिं ॻाल्हि जी सम्झ न आहे त बेअक्कल ई ठहियासीं। हाणे भॻवानु पाण खे अची करे अक्कल थो ॾे। बाबा चईंदो आहे ॾिसो मां ही अची करे ब्रह्मा विष्णु शंकर का कार्य कराई। ब्रह्मा द्वारा स्थापना, शंकर द्वारा परिवर्तन, विष्णु द्वारा पालना। पहिरियों ब्रह्मा जो पार्ट आहे, पोइ शंकर जो, पोइ विष्णु जो पार्ट आहे। हाणे बाबा चए थो ज्ञान त ॾाढो विस्तार आहे। मूल ॻाल्हि छा आहे हिन ज्ञान में? मन मनावो। अर्थात पंहिंजे खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे निराकार रूप में यादि करो। ॿियो कुझु बि सम्झ में न अचे। बसि एतिरो ई सम्झ में अची वियो कि मुंहिंजो आत्मा जो पीउ परमात्मा आहे। उन सां गॾु ई सॼो ॾींहुं रहो त बि तव्हांजो बेड़ो पार अथव। असांजो पीउ परमात्मा ज्ञान जो सागर आहे। उनखे सभु प्रकार जो ज्ञान अथव। मनुष्यनि खे शास्त्रनि जो ज्ञान आहे। भॻवानु बाप अची करे कोई शास्त्र थोड़ी पढ़ंदो आहे। भई ॿियनि सत्संगनि में त कुझु न कुझु खोले करे पढ़ंदा आहिनि या उन्हनि मां पढ़ल उहा हुन रीति सत्संग आदि कंदा आहिनि। लेकिन हिते भॻवानु कॾहिं बि कोई पुस्तक न खणंदो आहे पंहिंजे हथ में कि भई मां पुस्तक खणी करे ॿारनि खे ॿुधायां न। उनजी आत्मा में ज्ञान अथसि सही पहिरियों खां ई। त उहो ज्ञानी आत्मा जॾहिं ब्रह्मा जे तन में ईंदी आहे त डायरेक्ट ई मुख सां ज्ञान उच्चारण शुरू करे छॾंदी आहे। कंहिं बि पुस्तक आदि खे ईअं पढ़ंदी न आहे भई मां पहिरियों अचां, पहिरियों सभु शास्त्र पढ़ां, पोइ ॿिया माण्हुनि खे ज्ञान ॾियां। न, ईंदे ई ज्ञान ॾियणु शुरू करे छॾंदा। छोकी हुनजी आत्मा में सॼी मनुष्य सृष्टि रूपी झाड़ जो बीज आहे न, त बीज में त सभु प्रकार जो ज्ञान हूंदो आहे। बाबा चए थो मनुष्य ऐं मूं में ॾाढो फ़र्क़ु आहे। मनुष्य आत्मा जनम मरण में ईंदी आहे, मां जनम मरण में न ईंदी आहियां। बाबा चए थो कि हिननि भक्ति मार्ग जे शास्त्रनि जो सार मां तव्हांखे ॿुधायां थो। तव्हां हाणे परमात्मा खां ज्ञान जी मुरली था ॿुधो। हिन ज्ञान जी ॻाल्हियुनि खे मुरली शब्द चई छॾियो अथऊं। बाक़ी दुनिया में त माण्हू मुरली वॼाईंदा आहिनि सर्प पकड़ण लाइ, पोइ हुनजा ॾंद आदि कटे छॾींदा आहिनि। बाप बि पाण खे चए थो कि हाणे विष पीअण छॾो। मां हाणे मुरली छो थो वॼायां ताकि मनुष्य आत्मा विष पीअण छॾे, अर्थात विकार में न वञे। छो जो हिन विकार जे कारण ई मनुष्य पते दुखी थियो आहे। मनुष्य आत्मा खे त इहो बि न पतो आहे कि असां दुखी छो आहियूं। माण्हू त हिक ॿिए जे लाइ दोष लॻाईंदा आहिनि न, हिन हीअं कई, हिन हीअं कई, मूंसां हीअं थी वियो, अलाए कहिड़ा कर्म करिया आहिनि। लेकिन हर साल रावण खे जलायूं था। लेकिन मनुष्य आत्मा खे इहो ई न पतो आहे कि असांजे दुखनि जो कारण इहे विकार आहिनि, जेके असां हर साल विकारनि जो बुत ठाहे करे, रावण ठाहे करे जलाईंदा आहियूं। रावण कोई मनुष्य थोड़ी आहे ईअं 10 सिरनि वारो मनुष्य। रावण अर्थात 5 विकार स्त्री, 5 विकार पुरुष में जॾहिं थी वेंदा आहिनि, ऐं उहो जॾहिं पतित आत्मा जॾहिं
गृहस्थी स्थापन कंदी आहे विकारी आत्मा, त पोइ घर घर में रावण अची वेंदो आहे। चईंदा आहियूं न पाण ही त हिकु रावण वांगुरु चिल्लाए थो, केॾी जोर सां, हिनजी शक्ल हिकदमि रावण वांगुरु थी वई आहे। त रावण कोई ॿियो न आहे, पंहिंजे अंदर ई जेका विकार आहिनि उहो ई अलॻि अलॻि रूप धारण करे, काम विकार ईंदो त ॿियो रूप धारण कंदा, क्रोध में ॿियो फेस चेंज थी वेंदो आहे, लोभ में मोह में इन जा ई अलॻि अलॻि विकार जॾहिं आत्मा में ईंदा आहिनि, ऐं जॾहिं फेस जीअं थी वेंदो आहे उनखे अलॻि अलॻि बुत ठाहे करे 10 शीश ॾेई छॾियो। अर्थात हिकु ई मनुष्य आत्मा में जॾहिं इहे अलॻि अलॻि विकार ईंदा आहिनि त हुनजो मुंहुं ई चेंज थी वेंदो आहे। खिले कोई माण्हू त हुनजो फेस एक्सप्रेशन ॿिया थी वेंदा आहिनि। त ईअं ई अलॻि अलॻि विकार ईंदो त अलॻि अलॻि फीचर्स थी वेंदा। त रावण जो हिन करे 10 शीश खाया अथनि। ॻाल्हि त ॾाढी सहज आहे न, बाप अची करे पाण खे चए थो की हाणे हिननि खे छॾो, परंतु मनुष्य आत्मा छॾे ई नथी। चए थी घड़ी घड़ी मूंखे घंटा वॼाए सॾु थी करे कि मूंखे अची करे पावन ठाहे, मुंहिंजा दुख दूर कर। त भॻवान बि अची करे पाण खे राह ॾेखारे थो न, भई तव्हां मूंखे सॾु था करो असांखे पावन ठाहे, असांजा दुख दूर कर। त हुनजो पहिरियों उपाय ई इहो आहे, पहिरियों ऐं अंत, ॿी कोई बि सोल्यूशन न आहे, ॿी कोई बि दवाई मूं वटि न आहे तव्हांजे दुख दूर करण लाइ, तव्हांखे पावन ठाहिण लाइ। कहिड़ी दवाई आहे? पवित्र रहो, मूंखे निराकार रूप में यादि करो। भॻवान वटि बसि हिकु इहा ई दवाई अथसि। हाणे तव्हांखे इहा दवाई वठणी अथव त वठो, न वठणी अथव त पोइ जीअं रहो था तीअं रहो। पोइ मूंखे घड़ी घड़ी सॾु छो था करो? या त जेको मां चवां त मुंहिंजी श्रीमत ते हलो। बाबा त पंहिंजी आत्मा खे गोरो ठाहिण आयो आहे न। ॾिसो कृष्ण खे बि कारो था पूजनि, छो? कृष्ण जी आत्मा छा कई त छो हुनजो शरीर कारो थी वियो? हुनजी आत्मा बि विकारी थी न। चवंदा आहिनि कृष्ण खे सांप ॾसें। कहिड़ो सांप ॾसें? ये दुनियावी सांप न ॾसें कृष्ण खे, न विकारनि रूपी सांपनि कृष्ण खे ॾसें। हिन करे कृष्ण जी आत्मा बि कारी थी वई। हिन करे हुन कारी आत्मा जो पोइ हुनजो शरीर कारो जे रूप में ठाहे करे पूजनि था। परंतु बाबा चए थो असुल में हुनजी आत्मा कारी थी वई आहे। हाणे मां हुनजी आत्मा खे बि ज्ञान ऐं पंहिंजी शक्तियूं गुण आदि ॾेई करे हुनखे गोरो थो ठाहियां। हुनखे बि मां राह ॿुधायो। हाणे उहो जेतिरो यादि कंदो, जेतिरो ज्ञान धारण कंदी कृष्ण जी आत्मा बि, हुन रीति उहा बि गोरी ठहींदी वेंदी। मां कंहिंजे मथां आशीर्वाद न कंदो आहे भई कृष्ण जी आत्मा आहे, हुनखे सभु सत था करनि, यादि था करनि, त मां हुनखे जल्दी गोरो ठाहे छॾां, हुनजे मथां आशीर्वाद जल्दी करां, हुनखे जल्दी वरदान ॾियां। न, मुंहिंजे लाइ त सभी मनुष्य आत्मा, सभु धर्मनि जी आत्मा हिकु जहिड़ियूं आहिनि, सभिनि जा ॿार आहिनि। त मां बि सभिनि खे ज्ञान ॾींदो आहे, हुनजो कीअं हुनखे धारण करो, कीअं पवित्र रहो, हुनजी राह ॿुधाईंदो आहे। हाणे करनि न करनि हुननि जी मर्ज़ी अथनि। त कृष्ण जी आत्मा एॾो ज्ञान खे धारण कई, एॾो हुन जीवन में धारण करे मूंखे हर कर्म कंदे मूंखे यादि करे पंहिंजे कर्मनि खे सुधारियईं, कर्म योगी ठहियो, तॾहिं त गोरो थी वियो। अॼु हुनखे अञा ताईं बि विश्व पूरी यादि थी करे। पाठ हुनजो सतयुग में हुयो। हुन दुनिया खे सतयुग खे ईअं पूरी सृष्टि खे ईअं पालना ॾिनई पंहिंजी शक्तियुनि सां, गुणनि सां, कि हुनजी दुनिया में कोई बि दुख शांति में न हुयो, कोई बि रोगी न हुयो। भले पाण कृष्ण खे देवता चऊं था, लेकिन हिन रीति बाबा चए थो ॾिसो कि जीअं दुनिया में अलॻि अलॻि राजा रानी आया, अलॻि अलॻि जो हुनजो राज्य आयो, हाणे गवर्नमेंट थी संभाले, उहो ई दुनिया खे पहिरियों राधे कृष्ण सां लक्ष्मी नारायण संभाले। त हुननि जी दुनिया में कोई दुख न आहे। अॼु कोई प्रेसिडेंट पाण मनुष्य पूरी पंहिंजे देश खे सुख थो ॾे, सुठी सुठी सुविधाऊं थो ॾे, त सभु उनखे यादि कंदा आहिनि न कि भई इहो जॾहिं हुयो गद्दी ते त ॾाढो सुख हुयो, देश में एॾो सुठो थी वियो। उहो ई जॾहिं हिन पूरी विश्व खे, सिर्फ़ु भारत खे न,
पूरी विश्व जो राज्य भागी जॾहिं लक्ष्मी नारायण हुनजो बचपन राधे कृष्ण स्वयंवर खां पोइ लक्ष्मी नारायण ठही करे गद्दी ते वेठा त उन्हनि जे राज्य में एॾी सुख शांति हुई। हिन करे माण्हू उन्हनि जा मंदिर आदि ठाहे करे ऐं पवित्रता हुई। त पवित्रता त मुख्य शक्ति हूंदी आहे न हुनमें, त पवित्र आत्मा में त गृहस्थी त हुई लेकिन पवित्र गृहस्थ आश्रम हुयो। त हुननि जा मंदिर आदि छो था ठाहिनि माण्हू, हुननि खे नमन आदि छो था करनि, हुननि खे इहो बि न पतो अथनि। बसि भॻवान जी पदवी ॾेई करे असांजो इहो कमु थी वञे, असांजी इहा मन्नत पूरी थी वञे, असांखे सुख शांति ॾेई, हिन रीति हुननि खे यादि था कनि। लेकिन भॻवानु असांखे ॿुधाए थो इहे तव्हांजे विश्व जो मालिक हुयो सत्युग में, तव्हां हिननि जे राज्य में सुख शांति में रहंदा। हिन सम्झ सां हुननि खे यादि करो न, मूंखे बि तव्हां यादि था करो। कॾहिं हिन रीति पाण यादि कयो आहे शिव खे, शिवलिंग खे, कि इहो शिवलिंग मुंहिंजी आत्मा जो बाप परमात्मा जो प्रति रूप ठाहियो अथनि पत्थर जहिड़ो, लेकिन असल में इहे लिंग परमात्मा जो चित्र आदि ईअं शारीरिक न आहे त लिंग ठाहे छॾियो अथनि। असल में उहो मुंहिंजी आत्मा जो पीउ आहे जो मूंखे स्वर्ग जी दुनिया ठाहे ॾेई वियो हुयो। इन रीति हर हिक जी बायोग्राफी ॼाणे करे पाण यादि करूं त कुझु फ़ाइदो बि थिए। त बाबा चए थो हाणे मां तव्हांखे अची करे हिन विकारनि खां छॾाइण आहियां। उहो माण्हू त मुरली वॼाईंदा आहिनि, सर्प खे पकिड़े करे हुन मां ज़हर कढंदा आहिनि, ॾंद आदि कढंदा आहिनि, लेकिन बाबा इहे ज्ञान जी मुरली ॿुधाए थो ताकी तव्हां सभु पंहिंजा विकार आदि छॾे छॾो, पंहिंजे अंदरि बुराइयूं आदि अथव, कहिड़ी बि बुरी विकारी ॻाल्हि हुजे, दुखदाई, सभु छॾो। इहे ज्ञान जी मुरली ॿुधंदे ॿुधंदे छो जी परमात्मा खे निराकार रूप में यादि करे पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे जॾहिं हुनजो ज्ञान ॿुधंदा आहियूं न त आत्मा में शक्ति ईंदी आहे, जंहिंजे कारण उहे सभु बुराइयूं सभु विकार आदि छॾे छॾंदी आहे। आत्मा खे शक्ति खपे न। माण्हू कहिड़ी कोशिशि थो करे कि असां क्रोध नथा करणु चाहियूं, लेकिन त बि क्रोध अची थो वञे छो जी आत्मा में शक्ति न आहे न क्रोध खां मुक्त थियण जी। त बाबा चए थो हाणे मां तव्हांखे शक्ति बि ॾियण आयो आहियां, सम्झ बि ॾियण आयो आहियां कि कीअं हिन हिकु हिकु विकार खे छॾो, पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, मूंखे यादि करो ऐं कर्मयोगी ठहींदा रहो त तव्हांखे शक्ति ईंदी, त तव्हां विकारनि खां मुक्त थी वेंदव। परमात्मा हाणे पाण खे चए थो कि ॾिसो दुनिया में त कई प्रकार जो चित्र आदि ठहियल आहिनि न भक्ति मार्ग में। हाणे ब्रह्मा जी विष्णु सां, ब्रह्मा जी नाभि सां विष्णु खे ॾेखारियो अथनि, विष्णु जी नाभि सां ब्रह्मा। त इन जो अर्थ छा आहे, उहो ई विष्णु जी आत्मा 84 जन्म वठी करे ब्रह्मा ठही आहे। ब्रह्मा जे असल में जेका शास्त्र आदि ॾेखारिया अथनि, इन जो मतिलबु आहे कि परमात्मा ब्रह्मा जे शरीर में अची करे पाण खे सभु शास्त्रनि जो सार ॿुधाई। ब्रह्मा शास्त्र पढ़िया ई न, ब्रह्मा जे मुख सां भॻवानु असांखे सभिनि शास्त्रनि जो सार ॿुधाई, जो पाण ज्ञान, उहो ई ज्ञान द्वापर युग में शास्त्र ठहिया हुन ई ज्ञान जा। ऐं उहो ई आत्मा, ब्रह्मा जी आत्मा कलयुग जे अंत में, विष्णु जी आत्मा कलयुग जे अंत में अची करे ब्रह्मा ठही। हाणे उहो ई ब्रह्मा जी आत्मा वापसि खां परमात्मा खां इहो ज्ञान ॿुधे थी, सतयुग में कृष्ण जो पाठ ॿुधाईंदी, पोइ स्वयंवर खां पोइ नारायण जो। शंकर जी जटायुनि सां चईंदा आहिनि, शंकर जटायूं खोलियईं त गंगा निकिती। हाणे बाबा चए थो ईअं कोई देवता ईअं थोरी हुते खोलंदो कि जटायूं एॾी क्रोध में खोलिया। पंहिंजे घर में कोई माण्हू ईअं करे त पाण चयो पागल थी वियो, अलाए छा थी वियो अथसि। त बाबा चए थो कोई शंकर ईअं जटायूं खोलंदो थोरी, ऐं मथां काथां पाणी ईंदो गंगा। गंगा जो पाणी, हाणे पाणी काथां ईंदो आहे, नदियुनि में पाणी काथां ईंदो, सागर मां ईंदो आहे न। पूरो सागर ई पावन थिए, पतित पावन हुजे न। हिकु गंगा जो पाणी खे उन हरिद्वार में ई जॾहिं गंगा बहंदी आहे या काथे बि तीर्थ स्थलनि ते, उते ई गंगा जे पाणी पतित पावन छो आहे। घरनि में बि त उहो ई पाणी थो अचे, हरिद्वार में जेका माण्हू रहंदा हूंदा उन्हनि जे घर में बि त उहो ई पाणी थो अचे।
त उहो त हुतां जा माण्हू त ॾाढा पावन हुजणा खपनि। त इहे त तत्व आहे न, सागर मां ई नदी निकिरंदियूं आहिनि, ऐं मथां त कोई पाणी ईंदो न कि शंकर जटायूं खोलंदो ऐं गंगा खे पकड़ंदो। बाबा चए थो ये असल में निराकार मां ज्ञान जो सागर ब्रह्मा जे तन में आयो आहे न, ऐं हुनजे तन द्वारा मां ज्ञान ॿुधायो। छो जी आत्मा भ्रिकुटी जे विच में ईंदी आहे न, भ्रिकुटी जे विच में अची करे मां मुख सां ज्ञान ॿुधाए, कोई मथां थोरी ज्ञान निकिरंदो। त हिन जो यथार्थ अर्थ इहो आहे कि पतित पावन बाप गंगा न आई, पतित पावन परम पिता परमात्मा जेको ज्ञान जो सागर आहे, उहो परम धाम मां सृष्टि ते ब्रह्मा जे तन में आयो, भ्रिकुटी जे विच में अची वेठो ऐं ज्ञान ॿुधाई पूरी सृष्टि खे, जंहिंसां आत्मायूं पावन थी करे पोइ सतयुग में पावन शरीर वठी करे उन्हनि पाठ वॼायो। मनुष्य आत्मा खे देवता ठहिण जो ज्ञान बाबा हाणे ॾे थो। बाबा चए थो गऊ जे मुख सां गंगा न निकिती, ये परमात्मा ब्रह्मा जे मुख द्वारा पाण खे ज्ञान थो ॿुधाए, जंहिंजो यादगार गऊ मुख रखे थो। इहे सभु पाणी त तत्व आहे न, हिन सां त शरीर जी मैल उतरंदी आहे। आत्मा जी मैल त परमात्मा जे सिवाय कोई हुनखे साफ़ करे ई न सघंदो आहे। हाणे ईश्वर जो राज्य स्थापन थो थिए न, ईश्वर बाप ब्रह्मा तन द्वारा पंहिंजो राज्य स्थापन करण आयो आहे, धर्म स्थापन करण आयो आहे। कॾहिं हिन संगम युग ते त बाबा चए थो ईश्वरीय राज में हलणो अथव त पवित्र रहो ऐं मूंखे निराकार रूप में यादि करो, मुंहिंजे मत ते हलो। अच्छा मीठी मीठी सुकीले ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग रूहानी बाप जी पाण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान आहे श्रेष्ठ वृत्ति द्वारा वृत्तियुनि खे परिवर्तन करण वारा सदा सिद्धि स्वरूप ठहण। कंहिंजे बि संकल्पनि खे या वृत्ति खे परिवर्तन करणो अथव, भई कोई हूंदो आहे न भई उल्टो उल्टो ई सोचंदो रहंदो आहे, पाण चवंदा आहियूं कि त सदा ई उल्टो सोचंदो आहे, मां त हिन लाइ अहिड़ो कुझु सोचती बि न आहियां, सोचतो बि न आहियां, त बि मुंहिंजे लाइ उल्टो ई थो सोचे। त बाबा चए थो पहिरियों ख़ुदि जी वृत्ति ऐं ख़ुदि जा संकल्प परिवर्तन करो, हमेशह सभिनि जे लाइ सुठो सोचो। कॾहिं बि इहो व्रत रखी छॾो कि मां कॾहिं बि कंहिंजे लाइ मन में कोई बि बुरी ॻाल्हि न सोचंदमि, त पंहिंजी जेतिरी सुठी सोच हूंदी न, उन सोच सां उहो साम्हूं वारे जी सोच परिवर्तन थी सघंदी आहे। त पाण केतिरो बि हुनखे सम्झायूं लेकिन आत्मा में शक्ति त खपे, त पाण जॾहिं हमेशह सुठो सोचंदासीं त साम्हूं वारे खे बि उहा शक्ति मिलंदी आहे, त हुनजी सोच बि परिवर्तन थी वेंदी आहे। त परमात्मा खे यादि करे पंहिंजी सोच खे सुठो ठाहियो। स्लोगन आहे समय खे सफल करो त सदा समय, त कॾहिं बि समय ते धोखो न खाईंदा, अगरि पाण पंहिंजे हर समय खे सफल कंदा रहंदासीं त कहिड़े बि समय ते पाण खे कहिड़े बि प्रकार जो धोखो न मिलंदो। समय खे व्यर्थ न गवायो, फालतू चीजूं ॾिसी करे खाई करे पी करे, खाइण पीअण आहे लेकिन ज़बरदस्ती एक्स्ट्रा खाइण पीअण, फालतू खाइण पीअण, भई चलो टाइम पास जे लाइ इहो था खाऊं उहो था खाऊं, टाइम पास टाइम मिलियो आहे त पाण ॾाढी सुठी चीजूं बि करे सघंदा आहियूं। त समय खे सफल करो त ई पाण कोई बि अहिड़ो समय अची वियो धोखो पाण खे लॻे कोई पाण खे धोखो थो ॾिए त हुन सां पाण बची वेंदासीं। अच्छा